नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त रोहिड़ी में वाइल्ड लाइफ खाते रेस्क्यू ऑपरेशन करे नायाब नस्ल जे 7 अंधियुनि डॉल्फिन खे बचाए वरितो। एसएस न्यूज़ मूजिब नायाब नस्ल जूं 7 अंधियूं डॉल्फिन भटकी रोहिड़ी कैनाल में पहुची वयूं। रोहिड़ी कैनाल मां 5 नायाब नर ऐं 2 मादी डॉल्फिन खे बचाए वरितो। बचायल डॉल्फिन खे सतियुनि जे आस्थान ते वापसि सिंधु दरिया में छॾियो वियो। वाइल्ड लाइफ खाते जो चवणु आहे त अंधी डॉल्फिन 7.5 फुट डिघी थींदी आहे। अंधी डॉल्फिन जो हिकु नायाब नस्ल फ़क़ति सिंधु दरिया में मिले थो। डिप्टी कंजर्वेटर अदनान हामिद ख़ान चयो त गुज़िरियल ॾींहं खां रेस्क्यू ऑपरेशन जारी हो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नायाब नस्ल जूं 7 अंधियूं डॉल्फिन भटकी रोहिड़ी कैनाल में पहुची वयूं। रोहिड़ी कैनाल मां 5 नायाब नर ऐं 2 मादी डॉल्फिन खे बचाए वरितो। बचायल डॉल्फिन खे सतियुनि जे आस्थान ते वापसि सिंधु दरिया में छॾियो वियो। वाइल्ड लाइफ खाते जो चवणु आहे त अंधी डॉल्फिन 7.5 फुट डिघी थींदी आहे। अंधी डॉल्फिन जो हिकु नायाब नस्ल फ़क़ति सिंधु दरिया में मिले थो। डिप्टी कंजर्वेटर अदनान हामिद ख़ान चयो त गुज़िरियल ॾींहं खां रेस्क्यू ऑपरेशन जारी हो।